इमाम हुसैन आली मकाम जो घोड़े ते चढ़ियो आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। अजीब नज़ारो हूंदो साईं, जेको इमाम आहे, छा आहे साईं? इमाम आहे, इमाम हुसैन। सभु चओ रज़ी अल्लाह ताला। अल्लाह जे राह में सर कटाइण थो वञे। जंहिं महिल पाण मैदान में लथा आहिनि, पाण फरमाइनि था त असांजो शान न आहे जो असां आगराई कयूं। असां कॾहिं बि आगराई न कंदा आहियूं, दिफ़ा कंदा आहियूं। तीर मां न हणा, हू हणनि। पाण घोड़े ते चढ़ी ख़ुतबो पढ़ियो अथनि ऐं ख़ुतबे में जे दौरान पाण ख़त ॾेखारिया अथनि। हिकिड़ो हिकिड़ो ख़त कढंदा विया। ओ फलाणा, हे ख़त तुंहिंजो आहे, ऐं फलाणा ही ख़त तुंहिंजो आहे, ऐं फलाणा ही ख़त तुंहिंजो आहे। नाला वठंदा हिकिड़े हिकिड़े जा ॿुधाईंदा विया। हर हिकु साम्हूं सुञातो ख़त पढ़ियऊं, पंहिंजा ॾिठऊं। पर मां तव्हांखे ॿुधायो त कंहिंखे गवर्नरी जी लालच आहे, कंहिंखे कहिड़ी लालच आहे, कंहिंखे दुनिया जी लालच आहे। सभु कुझु सुञाणी इमाम साहब सां लड़ण जे लाइ तयारु आहे। कंहिंखे बि जुरत न थी। इमाम साहब रहमतुल्लाह ताला अलैह, हज़रत इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं महिल तमामु ख़त पेश कया, तंहिं महिल के अहिड़ा माण्हू हुआ जेके पाण में सलाह करण लॻा त यार अचो त पाण चुप करे खिसकी हलूं ऐं पंहिंजी आख़िरत बचायूं। इमाम हुसैन असांखे ख़त ॾेखारे रहियो आहे ऐं ज़ुबाने नबी करीम जे आॾो कहिड़ो मोह खणंदासीं। यज़ीद जो इनाम, यज़ीद जी दौलत 4 ॾिहाड़ा हूंदी, वरी ख़तम थी वेंदी। ईअं पाण में सुस पुस करे सलाह करण लॻा। इमाम साहब जो ख़ुतबो जारी आहे। उन ख़ुतबे जे दौरान हिन जो पाण में ॻाल्हायो त उबैदुल्लाह बिन ज़ियाद ॾिठो त हालत तब्दील थी वई आहे। हालत तब्दील थींदे ॾिसी हिन दिलि में सोचो त थी सघे थो इमाम साहब जो ख़ुतबो अञा तवील थी वञे ऐं मुंहिंजे ख़ुदि फ़ौज में तब्दीली अची वञे, मुंहिंजो लश्कर इमाम साहब जी हिमायत में अची वञे, इमाम साहब जी तक़रीर हुन ते असरु करे वञे। तंहिंजे करे फौरन हुन ऑर्डर कयो आहे त इमाम साहब जे मथां तीर वसाइण शुरू कयो, ॻाल्हाइण बंदि थी वञे। इमाम साहब जो ख़ुतबो जारी हो, अञा ख़ामोश हुया। इमाम साहब जे मथां मींहुं वसी पियो, बरसात वांगुरु तीर शुरू थी विया। चइनी तरफ़नि खां तीर मुबारक लॻा। हज़रत इमाम साहब आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला जे मुंहुं मुबारक मां खून जारी थी वियो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू उन्हनि ज़ालिमनि खे मुंहिंजा प्यारा दोस्त कॾहिं बि माफ़ न कंदो जन सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे फर्ज़ंद दिलबंद हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला जे मुंहुं मुबारक खे ज़ख्मी कयो। किसो मुख़्तसर, इमाम साहब सां दूबदू जंग शुरू थी वई आहे। इमाम साहब जे तारीख़ में लिखियल आहे त पाण अकेला हा, 3 ॾिहाड़नि जा उञायल हा, आल अयाल ज़ख्मी थियल हो, शहीद थियल हो, लाश घर में पिया हा। पर हज़रत इमाम साहब जी बहादुरी में ज़रे जो फ़र्क़ु बि कोन पिया। जाॾे वञे पियो शेर वांगुरु वञे पियो, जाॾे वञे पियो उकाब वांगुरु वञे पियो। ईअं पियो वञे, हुननि जा धड़ धड़नि ते किरंदा वञनि, सथरियूं कंदा वञनि। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अज़म में, इरादे में, बहादुरी में, दिलेरी में तिर जेतिरो बि फ़र्क़ु कोन्हे को। आख़िर इंसान आहे। मुंहिंजा अदा चारई तरफ़ मींहुं वसी पियो आहे, तीर लॻा, भाला लॻा। किताबनि लिखियो आहे त 72 ज़ख़्म रखिया, 72 भाला लॻा, 72 जिस्म में तीर हा। इमाम साहब जे वार वार मां खून वही रहियो हो। इमाम साहब जे जिस्म मां एतिरो खून वढ़ो आहे जो इमाम साहब पंहिंजे घोड़े ते टिकी न सघियो आहे। हुन घोड़े मुबारक तां इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु हेठि ज़ख़्मी थी किरी पिया। जंहिं महिल ज़ख़्मी थी किरी पिया त शिमिर नाले हिकिड़ो शख़्स आहे, उहो अॻिते वधियो आहे। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सीने मुबारक ते चढ़ी वेठो आहे। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ कातिल, ओ सीने ते वेहण वारा, हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मां तुंहिंजे आॾो पियो आहियां, तूं मूंखे भली मार, पर हिकिड़ो मिंट पंहिंजे सीने खे खोल त मां तुंहिंजे सीने जी निशानीअ खे ॾिसां। हुन पंहिंजा बटण जो खोलिया त हुन जे सीने जे मथां बग जो निशान हो, बग जो अछी हुन जी चमड़ी हुई। इमाम हुसैन आली मक़ाम फरमाइनि था, सदक रसूलुल्लाह, मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद करीम सच फरमायो आहे। छा सच फरमायो आहे? मुंहिंजे नबी करीम मूंखे चयो त प्यारा हुसैन, जेको तुंहिंजे सिर मुबारक खे धड़ खां धार कंदो सो अच्छे रंग जो कुतो हूंदो। कहिड़े रंग जो कुतो हूंदो?
अच्छे रंग जो कुतो हूंदो जंहिंजी निशानी हूंदी जो हुनजे सीने जे मथां अछा दाग हूंदा। मां सच थो चवां उहो तूं शख़्स आ। मुंहिंजे नाने रसूलुल्लाह सच फरमायो आहे। पर हाणे ॻाल्हि ॿुध, तूं मुंहिंजे सीने ते आ, मां तुंहिंजे हेठां पियो आहियां। तूं मुंहिंजे सीने खे धड़ खे धार करण जी कोशिश करे रहियो आहियां, पर यादि रखजांइ मुंहिंजी मुंडीअ ते तुंहिंजी तलवार कान वहंदी। वस करे छॾींदे, तुंहिंजी तलवार मुंहिंजे मुंडीअ खे न वढींदी। हाणे हिकिड़ो कमु कर, तुंहिंजो बि कमु थिए, मुंहिंजो बि कमु थिए, तूं बि कामयाबु थी, मां बि कामयाबु थियां। उहो शिमिर थो चवे ॾे ख़बर छाजे करे मुंहिंजी तलवार तोखे कान वढींदी। चवे थो ख़ुदा पाक जो कसम आ, हे मुंहिंजी उहा निड़ी मुबारक आ जंहिंखे मुहम्मद चुमियूं ॾिनियूं, जाते रसूलुल्लाह जा चप लॻंदा, मुस्तफ़ा करीम जो वात लॻंदो, उनखे तुंहिंजी तलवार कान वढींदी। हाणे तुंहिंजो बि कमु थिए, मुंहिंजो बि कमु थिए। मुंहिंजो कमु ईअं थिए, छॾ त मां अल्लाह जे दरगाह में आख़िरी नमाज़ पढ़ां, मां सिर सजदे में रखां, पोइ पुठे पासे वार कजां। मुंहिंजो कमु थींदो जो सिजदे में सिर कुर्बान कंदुसि, तुंहिंजो कमु थींदो जो मूंखे तूं शहीद कंदे। हज़रत इमाम हुसैन जे सीने मुबारक तां शिमिर लथो आहे। इमाम साहब अल्लाह अकबर करे नमाज अदाई आहे। अरे उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। सजदे तो सबने किए, उसका नया अंदाज है, उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। कातिल लईन मस्त था खंजर की वार में, साबिर हुसैन मस्त था दीदार यार में। हुन जो कमु आहे छुरी वहण, हुसैन जो कमु आहे ज़ुबान सां सुभान रबियल, ॾाढे त चओ सुभान रबियल आला पढ़णु। अड़े न मस्जिद में, न मिंबर में, न बैतुल्लाह के साये में नमाज़े अश्कदा होती थी तलवारों के साये में। आखिरी टाइम ताईं हुसैन आली मक़ाम अल्लाह जे दरगाह में सर्व सुजूद थी सुर्ख थी रहियो आहे। हुसैन सजदो कयो आहे, पलीत वार कयो आहे, सिर मुबारक धड़ खां धार थियो आहे। हिकिड़े पासे सिर आहे, ॿिए पासे धड़ आहे, पर सिर मां आवाज़ पियो अचे, यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। सभई जो सुभान अल्लाह, सभई चओ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इमाम साहब रज़ी अल्लाह ताला अन्हु 10 मुहर्रम जे टाइम नमाज जुमे जो टाइम हो, ऐन ज़ुहर जो वक़्तु हो। अल्लाह तबारक व तआला जे राह में पंहिंजो सुर ॾेई सुरख़रू थी आहे। उन खां बाद जा वाक़िया दर्द अंगेज़ आहिनि।